आखिरीन सैयदना व हबीबना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मद व अहले बैतिही व असहाबिही अजमईन इला यौमिद्दीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। यक ज़माना सोबत बा औलिया बेदरद सद साल ताद बेरिया। सोना हिन सोने नज़ारे के ॾिसी हिन आस्ताने के ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। ख़ुसूसन हज़रत साईं जन जी महिनत ऐं हिन सुहिणे नज़ारे खे ॾिसी ख़ुशीअ मां साईं जन खे लख लख मुबारकूं चवां थो ऐं संदन जी सॼी जमायत खे ख़ुसूसन उन्हनि मुजाहिदनि खे जन हिन सुहिणे इदारे में दिल जे ख़ुलूस सां इश्क सां मुहब्बत सां ख़िदमतूं कयूं आहिनि, ताउन कयो आहे, ख़र्च कयो आहे। क़बूल त अल्लाह वटि आहे, यकीन आहे, पर दिली तरह दुआ बि आहे। सोना हिकिड़ो दुनिया में माण्हुनि सां दुनिया जो वापारु थींदो आहे, पोइ उन वापार में कॾहिं फ़ाइदो थींदो आहे, कॾहिं नुक़सानु पवंदो आहे। इहो दस्तूर आहे ऐं वापार बि इहो ई जाइज़ ऐं हलाल आहे अल्लाह रसूल जे फ़रमान मूजिब। पर मुंहिंजा सोना हे तव्हां वापार जेको हिन इदारे में दरगाहुनि ते मस्जिदुनि मदरसनि दीनी इदारनि में जेको ख़र्च करणु आहे, इहो वापार अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे। ऐं यकीन ॼाणो त हिन वापार में नुक़सान आहे कोन, फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। हे फ़ाइदा तव्हां असांखे अल्लाह साईं जल जलालुहु हिते दुनिया में भी अता फरमाए थो, पर मुंहिंजा सोना ख़ासि फ़ाइदा हिन ख़र्च जा, हिन वापार जा, हिन ख़िदमतुनि जा ख़ुसूसी फ़ाइदा क़ब्र में ऐं क़यामत में मिलंदा। अल्लाह साईं जल शानहु जो करम आहे हर अल्लाह जे वलीअ जे मथे, मदीने शरीफ़ वारे साईं जी निगाह बि हर ग़ुलाम जे मथे। अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत हूअं ई फैज़ वारी आहे, बरकत वारी आहे, शान वारी आहे, हक़ वारी जमायत आहे जहिड़े बि इदारे ते। पर हिन वक़्तु ख़ुसूसन तव्हांखे इहो अर्ज़ु कयां त हिन इदारे में तव्हांखे ज़ाहिर जो दीनी ऐं हिकिड़ो इल्मु दुनियावी आहे, हिकिड़ो दीनी आहे। इहे ज़ाहिरी इल्म आहिनि, इहे बि मिलंदा, पर उन सां गॾु रूहानी ऐं बातिनी इल्म बि मिलंदो। जे ज़ाहिरी इल्म आहे उन जा बि सबक़ थियनि था, दर्स थिए थो, इम्तिहान बि थियनि था। हिकिड़ो बातिन जो रूहानी जो अल्लाह वारे जे सीने मां, उन जे सोबत मां, उन जे ख़िदमत मां जेको वापार उन मुंहिंजा सोना सोबत मां जेको उहो रूहानी बातिनी इल्मु मिलंदो, हासिलु थींदो, उहो बि हिकिड़ो रूहानी इल्म जो तौर तरीक़ो आहे। सुलूक आहिनि, असबाक आहिनि, लताइफ़ आहिनि, ऐं मुंहिंजा सोना कामिल वलीअ जे सोबत जी हिकिड़ी घड़ी जेका आहे न, उहा बि 100 साल जी इबादत खां वधीक। यक ज़माना सोबत बाउलिया, इहो का आम मौलवी जो फरमान कोन्हे। आशिक़ रसूला कामिल वलिया अल्लाह ऐं रसूल जी मोहब्बत में फ़ना थियला हज़रत मौलाना अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि मसनवी शरीफ़ में मुंहिंजा सुना आलिम बुज़ुर्ग ॿुधाइनि था। तव्हांखे ॿुधल आहे ईमान इश्क खे ताज़े करण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो त 100 साल जी इबादत हिकिड़े पासे, हिकु ज़माना सोबत बाउलिया अल्लाह जे कामिल वलियनि सां जेका हिकिड़ी घड़ी तोखे असांखे सोबत मिली पवे, बेहतर सद साल ताद बेरिया। आशिक़ फरमाए तो 100 साल जी इबादत का भली थई जेका तोखे कामिल वलियनि जी हिकिड़ी घड़ी नसीब थी पई। मुझो डारा से रहमतुल्लाह अलैहि
वली इब्ने वली सखी इब्ने सखी आले नबी औलाद अली हजरत सैयद हाजी दुर्मम शाह रहमतुल्लाह ताला अलैह साईंजन के इल्म में आए मुझा सुना पांजे वालिद करीम वक्त जे गौस हाजी फरीद शाह बुखारी नकवी निराही रहमतुल्लाह ताला अलैह खां फैज़ मुबारक होय पर उन्हनि जे ज़ाहिरी विसाल खां पोइ पाण लिखियो तंद अहिड़ो इश्क ऐं मोहब्बत जो हिकिड़ो दिलि में जेको आहे सो फैज़ जी तड़प ऐं तलाश जेका उहा तड़प जेको आहे सो दिलि में पैदा थी पई दिल में हिकिड़ो जोश जज़्बो त वरी कह न कह कामिल वलीअ जे सोबत में वञा ऐं फैज़ वधीक ऐं बरकतूं भलायूं नसीब थियनि पोइ मुंहिंजा सुहिणा जॾहिं संदन सुहिणो सफ़र मदीने शरीफ़ थियो न सही ॻाल्हि अथव सची ॻाल्हि अथव ऐं साईं जन हिकिड़ी किताब में इहो थोरो हवालो लिखियो बि आहे अल्लाह ताला खे इंशा दुआबाद फरमाए या इश्क़ मुहबत ऐं निस्बत जी ॻाल्हि आहे अवां जी ख़िदमत में पेश कयां त पाण जॾहिं मदीने शरीफ़ विया उते जो पहुता त हयातुन नबी सब जो हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांजो आका तव्हां असांजो मौला तव्हां असांजो महबूब सभिनी नबियनि जो महबूब अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन साईं जी दरबार में जॾहिं पहुता तो हुजूर में अर्ज़ कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेहरबानी फरमायो ॾाढी तड़प आहे फैज़ जी रूहानी इल्म जी नूर मार्फत इलाही हासिल ते पोइ मदीने जो साईं त हर कंहिंजी ॿुधे थो न हिकिड़ो शख्स साईं करीम जी ज़ाहिरी पर्दे मुबारक खां बाद आहे मौला अली शेर ख़ुदा ता रिवायत फरमाए त वलो अन मिज़लम जाऊ कजी आयत जॾहिं इहा उन जे कननि ते पहुती त मग़फ़िरत जे लाइ साईं करीम जे दर जो नस बि अल्लाह से तो असांखे ॾिनो आहे त गुनाहनि जा कम कयो ज़ुल्म करे वेहो त पोइ मुंहिंजे महबूब जे दर ते अचो अल्लाह खां बख़्शिश बि घुरो ऐं मुंहिंजो सुहिणो रसूल सिफ़ारिश बि करे सभई गुनाह बख़्शे छॾींदोमांव पोइ उहो शख़्स जेॾी महिल आयो मौला अली शेर ख़ुदा साईं सां मिलियो खेनि मालूम थियो त साईं दुनिया जा पर्दो मार करे विया आहिनि मुंहिंजा सुना साईं करीम जे रोज़े शरीफ़ कदमनि खां अची करे रोए पियो ऐं ज़ारो कंदा रहियो पियो मुंहिंजा साईं अल्लाह सां हीअं ॾस ॾिनो आहे हुकुम फरमायो त मां इन सां आयो आहियां संदन खे बिशारत मिली त तुंहिंजा गुनाह अल्लाह बख़्शे छॾिया महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़े शरीफ़ ते उते जेको भी सलातो सलाम पढ़े थो न महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातो सलाम जो जवाब ॾियनि था निगाह फरमाइनि था मुंहिंजा सोना मशहूर ॻाल्हि आहे हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम थानवी रहमतुल्लाह ताला अलैह जेको वक़्त जो कामिल वली थी गुज़रियो आहे आलिम रब्बानी आशिक़ रसूल आशिक़ अल्लाह फना फिल्लाह थानवी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं पाण उते मदीने शरीफ़ में उते हाज़िर थिया ऐं कदम बोसी करे सलातो सलाम जरा पेश पियो करे मुझा सोना त रोज़े शरीफ़ मां मदीने शरीफ़ वारे साईं के सलाम जो जवाब ॾिनो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रोए पियो सलाम पेश कई महबूबन करीमन जो जवाब वालेकुम सलाम या मखदूम मोहम्मद हाशिम मुझा सोना जरा जवाब जो ॿुधई मशहूर ॻाल्हि तव्हांजी ॿुधल आहे आलिम ऐं आरिफ़ ॿुधाइनि था पिया मूं बि समाने हाथ में पढ़ी आहे तो जेॾी महिल जवाब जो मिलियो त मखदूम साहब दिल में ख़्याल कयो तो मोहम्मद हाशिम अलाए केतिरा हूंदा अलाए कहिड़े मोहम्मद हाशिम जो भाग खुलियो जो जवाब मिली पियो सलाम जो जवाब मिलियो सोने सरदार हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वल आखिर नबी हयातुन नबी इहो असां तव्हांजो अक़ीदो आहे ख़ातमुन नबीयीन असां तव्हांजो अक़ीदो आहे हयातुन नबी क़यामत ताईं को बि दुनिया जे तख़्ते ते न को नबी ईंदो न को अचणो ई आहे इहो सारी मुंहिंजा सुना हिन दुनिया जे तख़्ते ते महबूबन जो फैज़ आलिमन ऐं आरिफ़न ऐं बुज़ुर्गनि जे उन्हनि जे सोबतुनि मां फैज़ जारी सारी रहंदो क़यामत ताईं मदीने वारे साईं जो फैज़ मुबारक न बंदि थियो आहे न बंदि थियणो आहे इंशाअल्लाह सिलसिलो जारी सारी रहंदो जेॾी महिल जो जवाब जो मिलियो ॿीहर वरी दिलि में उनखे ख़्यालु ॾिठो जवाब इहो मिलियो त वालेकुम सलाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी सुभान अल्लाह मुझा सोना ये जवाब मिलन था पर उते हितों अकीदत सां मोहब्बत सां दिल जे हुजूर सां रुगो अखियूं बंद करे तसव्वुर करे सलात शरीफ तू पढ़ी पेश कर जिस त कीअं थी मेहरबानी थी कई
मुशाहिदा तजुर्बा हैं बहरहाल मुख्तसर टाइम हज़रत डारा से रहमतुल्लाह अलैह होते अर्ज़ कियो तो मोते भी मेहरबानी थे वो खैर जवाब मिलो इनायत फरमाइश जवाब जी महबूबन करीमन तो तमाम वञो बगदाद शरीफ में उते जना वरी सुनो सफ़र करे उते पहुता मेहरबानी थियनि उते बैयत भी कई थियनि पर खेन हुकुम थियो त हाणे तव्हां वञो पंहिंजे इलाइक़े जे बुज़ुर्ग हज़रत मियां मोहम्मद जिसकानी रहमतुल्लाह ताला उन्हनि वटि वञी फैज़ हासिल कयो सबक़ वठो इते रातनि जे भरिसां दोस्तनि घणनि खे ख़बर हूंदी जिसकानी बुज़ुर्ग हज़रत से मियां अलहाज मोहम्मद जिसका रहमतुल्लाह अलैह ईअं बगदाद शरीफ मां सदन ते वरी मेहरबानी थी जो वरी हुकुम थियो ऐं हज़रत से जिसका रहमतुल्लाह अलैह वटि पहुता ऐं हज़रत से जिसका रहमतुल्लाह ताला अलैह वरी ख़लीफ़ान हज़रत साईं अलहाज मखदूम मियां फज़लुल्लाह सिद्दीक़ी नक्शबंदी पाटराई रहमतुल्लाह ताला अलैह जा उहे वरी मुरीद ख़लीफ़े मिजाज आहिनि ख़्यारी शरीफ वारा आहिनि बुज़ुर्गनि जा उहे वरी मुरीद आहिनि सरहदी बुज़ुर्गनि जा इहो हिकिड़ो सिलसिलो आहे मुंहिंजा सोना ऐं जिसका रहमतुल्लाह अलैह जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में पेश कयां जॾहिं पाण उते हा हरमैन शरीफ़ डारा से रहमतुल्लाह अलैह विया वेंदा हा संदन जी दरगाह ते उते तहजुद ते पाण उथंदा हिकिड़ो को ख़लीफ़ो साईं सां गॾु उथंदो खूह इहो तो पाणी भरींदा साईं जो उथिया अध रात खां बाद अल्लाह वारनि खे त फ़र्ज़ त हाणे कज़ा कोन थींदो आहे पर उन्हनि खे नफ़िल बि फ़र्ज़ खां वधीक प्यारा हूंदा आहिनि तहजुद पढ़नि अल्लाह वारा इशराक पढ़नि नवाफ़िल पढ़नि पर जंहिं ते निगाह कंदो उन्हनि खे बि तहरीक गुज़ार करे छॾे जीअं साईं जे ॿुधायूं सुभान अल्लाह सुहिणी जमायत फैज़ वारी अल्हम्दुलिल्लाह जॾहिं पाण उन कोई पाणी भरण जे लाइ वज़ू करण जे लाइ निकिता त हिकिड़ो कुतो हो उते उनखे पाण हकल ॾिनो कुतो हलियो इन सां मथां उथे ऐं जेका कपिड़ा विञा या दाहो करे कुतो त हलियो घणे टाइम खां बाद साईं जॾहिं साईं जिसका रहमतुल्लाह अलैह ख़ैर सां सफ़र करे मोटी जो आया त साईं जन खे ख़बर पई वञी ज़ियारत बि कयूं मुबारक बि ॾियूं जमायत सगुरी भी पहुती पान जेॾी महिल जो मिलिया त अर्ज़ु कयूं डारा से रहमतुल्लाह अलैह साईं जन जिसकान खे त साईं असांखे भला उते यादि कयो दुआ फरमायो चए हा साईं वरी बि अर्ज़ु कयूं साईं असांजे लाइ बि दुआ जी महिरबानी थी पाण फरमाईंदा हा वरी टीहर भी सही ॻाल्हि अथव त पाण फरमाए त क़िबला शाह साहब उन वक़्त भी निगाह हुई जा वक़्त तव्हां आहिनि खुई जे भरिसां खूह जे भरिसां जेको कुतो हो उन खे तव्हां हकल ॾिनी उन वक़्त भी निगाह हली रही अल्लाह वारनि जी निगाह मुझा सोना बगदाद वारे शान जा फैज़ मुबारक ये समूरो ये मदीने शरीफ वारे साईं जो फैज़ा पंतन पाक जो फैज़ा अहल बैतन सगुरन जो फैज़ा असहाबन सगुरन जो फैज़ा अदब वारन वट अदबा फैज़ वारन वट फैज़ा बेअदब वट अदब कोन मिलंदो मोहब्बत जा वट न होंदी को केड़ी मोहब्बत जी घुर कबी मुझा सुना यो सब आरिफन आलिमन बुजुर्गन भलारन वट यो सजो फैज़ा अदब भी इता मिलंदो मोहब्बत भी इता मिलंदी फैज़ भी इता मिलंदो ज़ाहिर जो इल्म भी इतो फ़ायदो ॾींदो बातिन जो इल्म भी मिलंदो इंशाअल्लाह त दीदार हूंदा या वॾी ॻाल्हि जो उतो मदीने शरीफ मां हिकिड़ी ॾाढा साईं खे ख़बर ॿी साईं खे ख़बर सुभाणे ॿियो अल्लाह मदीने शरीफ वारे साईं खे मुंहिंजा सोना इहे अल्लाह वारनि जी सोबत में जा फ़ाइदा आहे असां अल्लाह वारनि जी सोबत में इन जे करे पोइ भली ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में है पर मुझा सोना जो रोज़े शरीफ ते उन्हनि जी भी फैज़ मुबारक जारी सारी है पर मुख्तसर टाइम अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभिनी खे अल्लाह से शादाबाद फरमाए इहे अदब वारा हो ऐं सॼी सुन्नत जमात अदब वारी हर एक कामिल वल जो फैज़ आहे सुभान अल्लाह फैज़ जारी सारी हूंदो।